ओ रावी खुदा जे करण थी वठ दर हुसैन जो हाय हाय आहा हा तवज्जो ध्यान बोला रावी खुदा जे करण थी वठ दर हुसैन जो रावी खुदा जे करण थी हुसैन जो वठ दर हुसैन जो वठ दर हुसैन जो दर हुसैन जो अचो तो नतीजो कढी जाओ याद बोला पूरी पूरी तवज्जो हुसैन जो राज़ी खुदा जे करण थी वठ दर हुसैन जो रावी खुदा जे करण थी वठ दर हुसैन जो वठ दर हुसैन जो तवज्जो याद बोला थी वठ दर बोला आवाज रखो राज़ी खुदा जे करण थी वठ दर हुसैन जो राज़ी गाल समझ में अची वञे जेके पोयो वेठा हो इहे भी हथ खणी दाद ॾियणो आहे अगर गाल समझ में अची वञे जो राज़ी खुदा जे करण थी वठ दर हुसैन जो राज़ी खुदा जे करण थी वठ दर हुसैन जो जन्नत खां वॾो अज़ीम आहे घर हुसैन जो सुभान सुभान अल्लाह सुभान अल्लाह बिस्मिल्लाह जन्नत खां वॾो अज़ीम आहे घर हुसैन जो वॾा करीमन वॾा सखीयन वॾा रहीमन इन्हनि जी दर ते जेके आया के सलमान बणिया के अबूज़र बणिया के हुर बणिया के कलंदर बणी पंहिंजी दुआऊं पंहिंजे ज़हन में रखो वॾा करीमन कीअं चो त मिसरे जे रंग में थो ॿुधायांव और तक़दीर जे कलम खे जीअं चाहे हलाए राज बख ॾेई औलाद मुक़द्दर थो जॻाए सुभान अल्लाह मौला आवाज़ है के जियो बिस्मिल्लाह तक़दीर जे कलम के राह बग ॾेई औलाद मुक़द्दर थो जॻाए लानो जहान ते आहे सरवर हुसैन जो जहान आहे सरवर हुसैन जो हम शक्ल पैगंबर आहे अकबर हुसैन जो वाह 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 सुभान अल्लाह बिस्मिल्लाह खुश नसीबा वा कौम जंहिंजो अली इमाम कम अज कम पीर अहिड़ो हुजे चइनि माण्हुनि में माण्हू ॿुधाए त मुंहुं मथे करे ॿुधाए अली हैदर अहिड़ो पीर न हुजे जंहिंखे चांवरनि में बूटियूं ई नज़र न अचनि कम अज कम अहिड़ो पीर हुजे तुंहिंजी लाश तुंहिंजी क़बर ताईं न वञे अली जी कुर्सी अॻिमें लॻी वञे अचो त मिसरे में थो ॿुधायो पीर कहिड़ो हुजे हम मुर्शिद जे करण तोखे ज़हरा जो लाल करे खाई थो पियो हुसैन जो खाधो हलाल करे सुभान अल्लाह मौला आबाद रखे मौला सलामत रखे बिस्मिल्लाह मौला जिंदगी दराज फरमाए बिस्मिल्लाह मुर्शिद केड़ो हुजे हम मुर्शिद जे करणो तोखे लाल करे तो पियो हुसैन जो खाधो हलाल करे कर उर्द सुबह शाम तू हर हर हुसैन जो हर हर हुसैन जो हर हुसैन जो खैरन के छड़े थी जिनो कर हुसैन जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पढ़ा ट्रियो मिसरो बिस्मिल्लाह लतीफ सरकार फरमायो अघो त पान त मणन खे मोट अचो त ॾिसो अघो कंहिंजो पाए कंहिंजे मणन खे मोट मिसरो सम्झ में अची वियो ख़ुदा जो कसम दुआऊं ॾींदव बेहतरीन शायर मिसरो लिखियो आहे ज़वई त ज़हन में रखो अघो त पान त मणन खे मोट अचो त ॾिसो कंहिंजो प्यापा अॻो आहे कंहिंजे मणनि खे मोट मिसरे में थो ॿुधायांव उहे बि मुसलमान जंगुनि में भॼी विया सरदार मुस्तफ़ा खे छॾे जग में रुली विया सुभान अल्लाह मौला आबाद रखे बिस्मिल्लाह उहे भी मुसलमान मुस्तफा के छड़े
अफजल मन को थी वयो हुर हुसैन जो हाय 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 हथ सलामत रहियो अफजल उन्हन कथी वयो हुर हुसैन जो हो रवांगु ज़िक्र तो भी कंदो कर हुसैन जो वाह 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 बिस्मिल्लाह शायर जी मेहनत न लुकाया आखिरी मिसरो रहे थो न कसीदे जो सभई राज़ी हो पढ़ा मिसरो बिस्मिल्लाह बेहतरीन शायर मिसरो लिखियो अच्छा शबीर जे दरदास में खैरात पई हले अबरार दर हुसैन तो इज्जत पई मिले वाह वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बिस्मिल्लाह शबीर जे दरदास में पई हले अबरार दर हुसैन तो इज्जत पई मिले खाए तो कुल जमान ही लंगर हुसैन जो तो कुल जमानो ही लंगर हुसैन जो इन दरज गदागर कलंदर हुसैन जो वाह 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 वाह